अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं या मोहम्मद उस्मान मल्ला। सर्वेच न्यूज़ जे सभिनी ॾिसंदड़नि खे भलीकार। बुलेटिन में शामिल कंदासीं हिन वक्त जी हिकु अहम ख़बर। 17 सालनि जे थोरे अरसे में सहाफ़त जे दुनिया में पाण मल्हाईंदड़ रोज़ानी सोभ अख़बार जी 17वीं सालगिरह प्रेस क्लब सरारी में शानदार नमूने मल्हाई वई, जंहिंमें प्रेस क्लब सरारी जे सदर हाजी मोहम्मद इसाक खोसो, रोज़ानी सोभ जे एवज़ी फिदा हुसैन ज़रदारी, सीनियर सहाफ़िन मोहम्मद उस्मान मल्ला, न्यूज़ डायरेक्टर सर्वेच न्यूज़ रियाज़ अहमद उमरानी, समर हुसैन ज़रदारी, अहमदीन खोसो, शोएब खोसो, मुनीर अहमद रिंद, जिस्कम अगवान, कामरेड प्यार अली मशहूरी, समाजी अगवान शमशेर अली बिरोही, सेठ इमाम अली मशहूरी ऐं ॿियनि शिरकत करे सालगिरह जो केक काटियो। उन मौक़े ते हुननि चयो त रोज़ानी सोभ अख़बार मज़लूम माण्हुनि जो सगारो आवाज़ आहे। 17 सालनि जे थोरे अरसे में सोभ पाण मल्हाए सोभारी थी आहे। असीं सालगिरह जे मौक़े ते रोज़ानी सोभ जे एडिटर ज़हीर अहमद मीरानी समेत समूरे सथ खे लख लख मुबारकूं ॾियूं था।